जी बिल्कुल, कोरोना वायरस ते कंट्रोल करण जे लाइ पूरे सिंध में लॉकडाउन जो सिलसिलो जारी आहे। अहिड़े नमूने सां खानपुर महार शहर में भी कोरोना वायरस की वबा ते कंट्रोल करण जे लाइ सिंध हुकूमत जी हिदायतुनि तहत लॉकडाउन वारो सिलसिलो जारी आहे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, तंहिं करे जेको सिंध गवर्नमेंट तरफ़ां 12 खां 3 वॻे ताईं जेको दौरानियो रखियो वियो आहे लॉकडाउन वारो, उन ते जेको आहे सो अमल करण जे लाइ खानपुर महार पुलिस हुजे या रेंजर्स जा जवान हुजनि, उहे मुकमिल तरह सां तयारु आहिनि। खानपुर महार जे जेके मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि, जेके दाख़िली रस्ता आहिनि, उन ते पुलिस जी नफ़री खे तोड़े रेंजर्स जे जवान खे चौकस कयो वियो आहे। खानपुर महार शहर में माण्हुनि खे जेको आहे सो अचणु न पियो ॾिनो वञे। उन सां गॾोगॾु जेके इबादत गाहूं मतिलबु मस्जिदूं आहिनि, जंहिंमें नमाज़ जा वॾा वॾा इज्तिमा थींदा हुआ, उन ते जेको आहे सो पुलिस जे रेंजर जी नफ़री खे बि पिणु मुक़ररु कयो वियो आहे। जेके बि नमाज़ पढ़णु अदा करण जे लाइ अची रहिया आहे, उन्हनि खे जेको आहे सो वापसि कयो पियो वञे। उन सां गॾोगॾु जेके खानपुर महार जे भरपासे जा नंढा शहर आहिनि, जिन में ठिकराठो आहे, उन खां अलावा मुबारकपुर आहे, शाहपुर महार आहे, उन में बि जेको आहे सो लॉकडाउन जे हवाले सां सख़्ती कई वई आहे। मां ॿुधायां त खानपुर महार शहर में लॉकडाउन जे पहिरें ॾींहं खां वठी हिन महिल ताईं जेको आहे सो पुलिस ऐं रेंजर्स हिते मुक़ररु थियल आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको जुमे जो ॾींहुं आहे, उन ते सिंध गवर्नमेंट पारां जेके हिदायतूं जारी कयूं आहिनि, उन ते अमल करण जे लाइ खानपुर महार शहर ऐं भरपासे जे नंढनि वॾनि शहरनि में रेंजर्स ऐं पुलिस खे अलर्ट ऐं ख़ासि तौर ते जेके मस्जिदूं आहिनि, उन में जुमे नमाज़ जेका इज्तिमा उनखे रोकण जे लाइ बि उनखे जेको आहे सो चौकस कयो वियो आहे। जी।